जो दरिया। जीजा जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां ऐं कुंज वञी राणीअ खे ॾिसी अचूं। जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ खे को ख़तरो न हुजे त मां तोखे ॿाहिरि वञण जी इजाज़त ज़रूरु ॾियां। इत्तेफ़ाक़ पुछी कोन ईंदो आहे। ख़ुदा न करे जेकॾहिं तुंहिंजा भाइर तोखे घिटी में मिली विया त तोखे छॾे ॾींदा? अम्मा मां बि हिन सां गॾु वेंदसि। ख़ुदा कंदो त अहिड़ो इत्तेफ़ाक़ न थींदो। का बि ज़रूरत न आहे। पाड़े जी ॻाल्हि आहे अम्मा। उहे बि राणी मुंहिंजी सहेली आहे। उनखे ॾिसण लाइ त मां ज़रूरु वेंदसि। तोखे मां कोन थी रोकियां, पर सदोरी खे मां घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन ॾींदसि। ही जेको कुझ बि थियो आहे न सभु मुंहिंजे करे थियो आहे। तुंहिंजे भाउ खे जेको नुक़सान पहुचाइणो हो उहो त पहुचाए चुको आहे। इहो सभु कुझु असां तुंहिंजे करे बर्दाश्त कयो आहे। पोइ बि तोखे मौत जे मुंहं में मोकिलियो। इहा त बेवकूफ़ी थींदी न। नुक़सान बि थिए ऐं तूं बि न रहीं, पोइ त अञा वधीक बाहि भरंदी। इन करे चवां थी त कुझु वक़्त लाइ हिन घर खां ॿाहिरि निकिरण जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि मां कढी छॾ। जीजा जीअं तव्हांखे सही लॻे। इहा मुंहिंजी मर्ज़ी न आहे, अकबर जो हुकुम आहे। ऐं मां केरु थींदी आहियां जो अकबर जे हुकुम जे ख़िलाफ़ वञा। हीअ त छोकिरी चरी आहे, हिन खे केरु सम्झाए। तूं त समझदार आहीं न, समझी पई न। जानी जल दिया सिकल गया पंहिंजो कराए दीदार मिठड़ा मोहणो ॾेखार दूर न था पंहिंजो कराए दीदार। तो बिन दिल खे आहे उदासी ओ मुझे छा तो समझी त ॿी हाज़िरी ते गुलू जी ज़मानत थी वेंदी? सुल्तान वकील द आसरो ॾिनो आहे। बादल मोहन आहे, बची वियो आहे। पोइ अदा खे छॾण में कहिड़ी मुश्किलात थींदी? सुल्तान केस त खून जो लॻल अथसि। कुझु बि हुजे राणा, मूंखे अॻी हाज़िरी ते अदा ॿाहिरि घुर्जे। सुल्तान रुपए मां 12 ना पक आहे त हिन हाज़िरी ते गुलू ॿाहिरि अची वेंदो। पर जेकॾहिं जज साहब ज़मानत मंज़ूर नथो करे त मथी हाज़िरी ते पक ॿाहिरि अची। सुल्तान बादल जी अहिड़ी हालत लॻी पई आहे जो न जीअरनि जे जहान में आ ऐं न ई मोलनि जे मुक़ाम में। सुल्तान जो सचल आहे, इहो कॾहिं बि सिधो न थींदो। हाणे आलम खान जो शिकार करणो आहे, उन लाइ गुलू जो मूंसां गॾु हुजणु लाज़मी आहे। मुंहिंजा हमरा बि हाज़िर अथई सुल्तान। पंहिंजे हमराहनि खे खुड़पा ॾेई उन्हनि खे चओ त वञी गोहनि जो शिकार कर। शींहं जो शिकार करणु उन्हनि जे बस जी ॻाल्हि न आहे। छो सुल्तान, सफ़ा अहिड़ो सम्झो थी छा? मां तव्हांखे आज़माए चुको आहियां दोस्तू। का ॻाल्हि न आहे। 10 रुपयनि वारे सर्फ एक्सेल सां ही सभु दाग साफ़ थी वेंदा। हाफ टाइम में दाग निकिरंदा, उहे बि सिर्फ 10 रुपयनि में। सर्फ एक्सेल। जॾहिं मैदान गरम थींदो आहे त तव्हांजा कदम पुठ ते हूंदा आहिनि। सुल्तान मुंहिंजे हमराहनि जे मथां तुंहिंजा अजाया शक आहिनि। हिननि खे जेकॾहिं तूं न बाहि में लाहीं तॾहिं बि बिड़क ॿाहिरि कोन पुछंदई। हिननि खे मूं आज़मायो आहे। गुलू मुंहिंजी सॼी बांह आहे। गुलू खां सवाइ मां अधूरो आहियां। जेसी ताईं गुलू ॿाहिरि नथो अचे एसी ताईं मां वॾो कदम न खणंदुसि। सुल्तान हिन वक़्तु आलम जूं 2 अखियूं न 4 अखियूं अथई। त हिन वक़्तु आलम खान तुंहिंजे पुल में किथे ईंदो? बाक़ी जेकॾहिं मथां फिटी अचेसि ऐं तुंहिंजे रुख चढ़े, इहा ॻाल्हि थी आहे। तुंहिंजो कमु कयां तो पीआरे न सखेरत जा ढुक को पाड़े जो लिहाज़ भी कयो थव। सदाई जेका कावड़ थे असां गरीबन जे मथां पिया लाईंदा हो। कॾहिं बि पाड़े जो ख्याल न कव। ईंदे वींदे पंहिंजी कावड़ असां गरीबन मथां पिया लायो। इन लाइ मां माफ़ी थो घुरां। जेको कुछ थियो उनखे दरगुज़र कर। ॿीहर अहिड़ी ग़लती कोन थींदी। तूं त सुधरण वारो आहीं कोन। सुबुह जो हिकु ॻाल्हि, मंझंदि जो ॿी ॻाल्हि ऐं शाम जो वरी टी ॻाल्हि हूंदी। तुंहिंजे फिरके फिरण में का देरी कोन लॻंदी आहे पुट। नानी सियाणी, हाणे मां सुधरी वियो। मल्हार ॻाल्हि आहे सिधी। मां तॾहिं तो ते यकीन कंदमि त हा मल्हार सुधरी वियो आहे जंहिं ॾींहुं तूं इहो हथियार हथ में न खणंदे। हीउ हथियार पंहिंजे बचाव जे लाइ आहे।
तो खयो आयो हथियार बचाव जे ला थोड़ी मानन के मारण का नानी सियाणी अज डी ते मुके के मारियो आए मलार या गाल कंदे तो शर्म कोन थो अचे हां आई उन बादल बेचारे के एड़ो तो मारियो थव एड़ो तो कुटियो थव जो अस्पताल में आखिरी पसा पियो खणे तहां जी भेण सदोरी तहां को लिखंदी थी वते नानी सियाणी मां मञा थो त मूं वॾा ज़ुल्म कया आहे हाणे मां उन जो कुफार अदा करण थो चाहियां इन करे भलाई कर मुंहिंजो न्यापो राणी ते पहुचाए ये मुझे मथा तुझी भलाई थींदी तोबा कर तोबा न बाबा न मां हाणे ये कम कया ही कोन पुट मुखे बख्श दो हथ थी बधाए मुंजी जान छड्यो नानी सियाणी ओ नानी सियाणी पेसन में तोरे छड्या असां अवां जे मसले जो हिकिड़ो ई हल आहे आलम खान बाबा अवां खे पंहिंजी भेण वापसि करी पव सवाल ही पैदा न थो थिए बाबा साईं त मां पंहिंजी मासूम भेण हिन ज़ालिमनि खे मोटाए ॾियां आलम खान जेकॾहिं ॻाल्हियुनि जी टेबल ते मूं अवां खे सुल्तान खे विहारियो न त पोइ अवां सुल्तान जा ॾोही आहियो बाबा तुंहिंजे सौट जेका ग़लती कई आहे न ॿुधाए के माफ़ी न आहे बाबा साईं जो सुल्तान पलान करे चुको आहे मुंहिंजे सौट जे एवस मुंहिंजे भाउ खे मौत जे मुंहं में धुकियो अथसि सुल्तान पंहिंजी भेण सदोरी जी घुर करे पियो बाबा साईं तव्हां हुनखे सुल्तान जे हवाले कयो मूंखे को बि एतराज़ न आहे आलम खान जेकॾहिं इहो क़दम खयोसीं त छोकिरी मारी हुई बाबा साईं इहा उन्हनि जी क़िस्मत आहे जेकॾहिं सुल्तान पंहिंजी भेण जे रत सां हथ रंगण चाहे थो त हुनजो कफ़ारो तव्हांजे मथां आयत कोन थो थिए तुंहिंजो मतिलबु त मां सुल्तान जे आॾो पंहिंजी शिकस्त तस्लीम कयां हिकु मासूम जान खे जलाद जे हवाले कयां बाबा साईं जंहिं उर जा फायर ई दुश्मन हुजनि त हुनखे असां केतिरो बचाए सघंदासीं आलम खान जेकॾहिं तुंहिंजो सौट उन न्याणी खे वर्गलाए भॼाए न निकिरे हा न उन न्याणी जी ज़िंदगी बर्बाद न थिए हा पर मां कंहिं बि इंसान जी रत सां पंहिंजा हथ रंगण नथो चाहियां तव्हांजी भेण जी वापसी लाइ मां इन करे थो चवां त जीअं सुल्तान वारनि जो ज़ोर टुटे तॾहिं हिते कुझु ठाकुर थींदी न त ॾींहों ॾींहुं दुश्मन जी बाहि अञा वधीक भड़कंदी वेंदी वधीक बाबा साईं जेको बि तव्हांखे मुनासिब लॻे उहो कयो मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे पूरी इजाज़त आहे ठिकाने ते आई न मुझे पोयां रहिस जो कुत्तो छॾियल आहे जे मां ॾे ॾिसंदुसि तो शक जी वेंदो तव्हां कुझु माण्हू वठी इन जे पोयां फिरी वञो मां बाग वारे ओलाए छेड़े खां ठीकु आहे मां सुल्तान बस सुल्तान जे साम्हूं वॾी आवाज़ सां न ॻाल्हाए आहिस्ता ॻाल्हाए सुल्तान जे साम्हूं वॾी आवाज़ सां ॻाल्हाइण पंहिंजी मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे मरंदे तूं मरंदे अञा बि ॻाल्हाई थो हिनखे सिकत ॾियो
मूंखे इहा ख़बर नथी पए त आख़िर रईस मुंहिंजे पोयां इहे माण्हू छो छॾे जो दरिया परे थी मुखों जाड़ा खान सच पुछे त हिननि छोरनि मुंहिंजूं मतियूं ई मुझाए छॾियूं इन जे करे। बाबा उड़ना अड़े बस कर विभागा कह जाए जा विच में थो वात पटे ॻाल्हाए। छोरा तव्हां पंहिंजे पीउ खे तंग न कयो। असां तंग किथे था कयूं? बाबा रुगो कूड़ थो हणे। छोरा वात बंद रख राजा आयो मुंह अथां मरी न पवे। बाबा तू छॾ छोरनि खे, तू मूंसां गॾु हल, तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, फ़ाइदे जी। ॿाहिरि छाजे लाइ बाबा? जाड़ा खान तू भी बादशाह माण्हू आहे, इते ई खणी ॿुधाए। जेकॾहिं तू चाहीं तो मलूक खान त तुंहिंजो ही घर आबाद थिए ऐं तोखे पंहिंजी घरवारी मोटी मिले। हा जेकॾहिं मुंहिंजो इहो कमु कराए न, बाक़ी मूंखे छा खपे? तुंहिंजी घरवारी जेकॾहिं हिन घर में मोटी अचे त इन पूरे कम जो मां तोखां ₹1,00,000 वठां। ₹1,00,000? मलूक खान तकड़ नाहे, तू वरी बि सोचे वठ। ॾिस न हिन उमिरि में तोखे सदोरीअ जहिड़ो संग 5 लखनि में बि कोन मिलंदी बाबा, 5 लखनि में बि न। जेकॾहिं दिलि वारो खावई त मूं वटि अची जाए, ठीकु आहे न? तव्हां छा था चओ? बाबा पैसा कबर में खणी वेंदे छा? कम खे कर गुलू ॾिस। राणा मां सम्झां थो त तूं मूंखे अकेलो करे माराइण जे चक्कर में आई। सुल्तान कहिड़ी वाराणियूं ॻाल्हियूं थो करी। हिन वक़्तु तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे लाइ क़ीमती आहे। जेकॾहिं तोखे माराइण खां मूंखे न को फ़ाइदो रसे हा त सुल्तान घणा ॾींहं अॻु तोखे घोटाए छॾिया। सुल्तान के घोटन जा ख्वाब घणनि ई पंहिंजे दिल में सजाए रखिया आहिनि, पर सुल्तान वो राकास आहे जो चङनि भलनि जी उम्मीदुनि ते पाणी फेरे छॾियो। होश न विञाए सुल्तान, न विञाए होश। सुभाणे गुलो जी हाज़िरी आहे, अला कंदो त हुनजी ज़मानत थी वेंदी। मूंखे इहा ख़बर नथी पए त आख़िर रईस मुंहिंजे पोयां इहे माण्हू छो छॾिया आहिनि। ड्रेजारण ख़ातिर सुल्तान, तोखे ड्रेजारण ख़ातिर। छो त अदो अकबर खान तोखे पंहिंजे साम्हूं झुकाइण थो चाहे, बाक़ी ॿियो हार पाराइण लाइ मुड़ुस मोकिलिया हूंदई तुंहिंजे पोयां। झुकाइण थो चाहियां या माराइण थो चाहियां? थी बि सघे थो, छो त तो अदो अकबर खान जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे ऐं अदो अकबर खान पंहिंजे सुकून जे लाइ कुझु बि करे सघे थो सुल्तान, कुझु बि। ही त अञा शुरूआत आहे। इन्ही रईस जूं मां रातिनि जूं निंड्रूं हराम करे छॾींदुसि। अहिड़ो असर कंदोमांसि जो इहो वरियाम मुंहिंजे हवाले करे छॾींदो, एसि ताईं मां बि माठ करे कोन वेहंदुसि। भला इहो त ॿुधाए हिन वक़्तु वरियाम खे किथे लिकाए रखियो अथां? इहा जांच तोखे करणी आहे। रईस जी औताक जो चक्कर तूं लॻाईंदो कर। इहा बि ख़बर पवंदी त रईस उनखे पाण लिकाए छॾियो आहे या आलम कहीं ॿिए हंधि कढी छॾियो आहे। दादा इहा जांच मां तोखे सुभाणे ई करे ॾींदुमि त इहो वरियाम किथे। बानू बेगम, बानू बेगम, कौन है? जी साईं, हुकुम कयो। छाते कावड़ कई था? कहने के चयो कम का के चयो मूंखे न आहे ख़बर। इहो साईं मां तव्हां सां न आहियां। यकीन कयो मूं घर जे कम लाइ हिनखे नाहे चयो। ॻोठ जी का बि औरत आई ऐं हिनखे हिते ई ईअं ई कमु कंदे ॾिठई, इहो ई चवंदी न त अकबर खान पनाह में आयल छोकिरी खां कमु पियो कराए। बाबा मूं बि सदोरी खे रोकियो हुयो, पर चए थी सॼो ॾींहुं वेही वेही बेज़ार थी वई आहियां, इन करे घर जो कमु कयां थी त टाइम बि गुज़री वञे थो। सच साईं, असल में ॻाल्हि बि इहा ई आहे। ॿीहर हिन घर जे कंहिं कम में हथ विझण जी का बि ज़रूरत न आहे। हिते असां वटि तूं ईअं सम्झ त महिमान आहीं, ऐं महिमान मेज़बान जे घर जो कमु न आहिनि कंदा, सम्झी वई न? वक़्त खे गुज़ारण लाइ पंहिंजे ज़हन या कुल खे कंहिं हुनर ते लॻाए छॾ छोकिरी। फज़ूल कम वक़्त जो ज़ियान हूंदा छोकिरी। ऐं मां नथो चाहियां त तुंहिंजे इन कम जे करे को मुंहिंजे मथां आङुर खणे, इन करे ॿीहर अहिड़ी का बि ग़लती न थियणु घुरिजे, सम्झी वई न? जी साईं।
समझी वियसि, ॿीहर अहिड़ी ग़लती कान थींदी। छोकरी, हिते तुंहिंजे घर वारो माहौल न आहे, इन करे कंहिं बि कम में हथ विझण खां पहिरियां मूंखां पुछी वठंदी कर। अम्मा, सदोरी खे घर खां ॿाहिरि वञण जी बि इजाज़त न था ॾियो, घर जो कमकार करण बि न था ॾियो, आख़िर वञे त केॾांहुं वञे? तूं हुनजी सिफारिश न कर। तोखे ॿाहिरि घुमण लाइ वञणो आहे त वञ, सदोरी तोसां गॾु न हलंदी। पोइ भला मां अॼु वञी राणीअ सां मिली अचां? शाम मां बि वेंदसि, तूं हल जा, तोखे बि चकर ॾियारे ईंदसि, न त तूं मूंखे हिन घर में विहण बि न ॾींदीअ। छा हाल करे छॾिया तूं पंहिंजा? माण्हू छा चवंदा त सुल्तान जा शींहं ॿाहिरि किचड़ बणिजी घर में रोअनि था? पंहिंजो पाण खे संभाल मल्हार, पंहिंजो पाण खे संभाल। अदा, मां पाण खे संभालींदुसि। मां जीअं पहिरियां हुयुसि उएं ई थी वेंदुसि, पर अदा मुझी मस्तानी मुखे आने दे मुखे मुझी मस्तानी। मस्तानी 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 मरी चुकी है तुझी मस्तानी। नादा न, मुझी मस्तानी नथी मरी सके। जेकर मुझी मस्तानी के कुछ भी थियो, मैं दुनिया के सारे खाक करे चली दस मैं दुनिया के। मुझे मस्तानी के कुछ भी थियो, मैं खाक करे चली दस दुनिया के। अदा, मुखे मुझी मस्तानी आने दे मुखे मुझी मस्तानी आने दे। अदा संभाल पुट पाण खे संभाल। आलम खान ॾे मां पाण वेंदसि। छॾे ॾीस, पाणे होश में अची वेंदो। का बि ज़रूरत न दुश्मन जे दर ते वञण जी। इन्हनि हथनि सां पंहिंजी मस्तानी जे मथां ज़ुल्म कया। इन्हनि हथनि सां जेसी ताईं मुंहिंजी मस्तानी मुंहिंजे साम्हूं नथी अचे, मां हुन खां माफ़ी नथो वठां। मुंहिंजी दिल खे सुकून कोन मिलंदो। उन्हीं औरत का तू माफी वठंदे, उन्हीं औरत का जेका बदी पेरिया तुझी नज़र साम्हूं बदकिरदार हुई। बस अदा बस, तू मूंखे बंदूक हणी छॾ, पर मुंहिंजी मस्तानी जे खिलाफ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए। किथे मां तोखे बुरो भलो चई गुस्ताख न थी वञा। तू मूंसां विढ़ंदे? तू पंहिंजे भाउ सां विढ़ंदे, वॾे भाउ सां विढ़ंदे? तू मूंसां विढ़ंदे? तू भल मूंखे मारे छॾ, मां तुंहिंजे अॻियां कंध बि मथे न कंदुसि, पर मुंहिंजी मस्तानी मूंखे आणे दे। अदा, आणे दे मूंखे मुंहिंजी मस्तानी। बदू खन मस्तानी के हेठ कर दोदा, मां चवाई तो दोदा हेठ कर, न त ये अखियूं कढी विझंदो साईं। होश कयो, परे थी वञो, होश कयो। अदा, अचे वठी हथियार कर मूंखे पूरो,
मुझो खून तोखे माफ़ हूंदो, पर मुझी मस्तानी मुखे आणे दे, आणे दे मुखे मुझी मस्तानी। जेकॾहिं मुझी मस्तानी के कुछ भी थियो न, तेरी गोली ना तोखे आंदुसि। रूहन जे रिश्तन खेॾनि था, रूहन जे रिश्तन खेॾनि था, ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा, ये दुनिया यो कुत्तो अंदर बंद बलवा, खबरदार जेकॾहिं इनके कहीं कटियो, जेकॾहिं यो बाहर निकतो ना त गोठ में कोना मुझा छड़ी दो, केर भी इंतजार न करतो। ये दुनिया दर्दन जो दरिया।